बदीन मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर रोशनदीन गोरे जे मूजिबि बदीन शहर में गुज़िरियल कुझु महीननि खां चोरियूं फुर जी वधंदड़ वारदातुनि खां पोइ शहर जे वापारियुनि सियासी समाजी तंज़ीम में ॻणतीअ जी लहर छांइजी वई आहे। इन ॾिस में शहरी तहार जे प्लेटफॉर्म तां तारिक ख़लीफ़ा मेमण, आशिक़ ख्वाजा, ख़ान साहिब, अल्लाह बचायो मेमण, शुजात ख्वाजा, इकबाल उबलाणी, इमरान पपी ख्वाजा, मोहम्मद सुमरो ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त माज़ी में बदीन ज़िलो मुल्क में थरपाकर बाद ॿियो नंबर पुरअमन ज़िलो सम्झियो वेंदो हो, पर बदीन पुलिस जी नाअहलीअ सबबि बदीन शहर समेत ज़िले जा नंढा वॾा शहर ॻोठ बदमनी जे चढ़ी विया आहिनि। फुरूं ऐं चोरियूं मामूलु बणिजी वयूं आहिनि। हुन चयो त ज़िले जे हेडक्वार्टर ऐं 3 लखनि वारे बदीन शहर जूं हालतूं वधीक ख़राबु आहिनि। गुज़िरियल हिकु हफ़्ते में ॾींहुं ॾिठे जो मोहम्मद सुमरो स्पेयर पार्ट्स जी दुकान तां 9 लख रुपया, हाजी गनी अब्बासी जे मैनेजर खां 32 लख ऐं अहमद शेख जी दुकान मां 15 बैटरियूं चोरी थी वयूं आहिनि। जो त 2 महीना पहिरीं पपी ख्वाजा जी चांह जी एजेंसीअ तां 12 लख फुर थी विया आहिनि। जॾहिं त घरनि दुकाननि दुकाननि मां चोरियुनि जो न कुटंदड़ सिलसिलो जारी आहे, पर बदीन पुलिस कंहिं बि जवाबदार खे गिरफ़्तार करण में नाकाम थी वई आहे। हाणे पुलिस जी सुस्ती काहिलीअ खे बर्दाश्त न कयो वेंदो। उन्हनि अल्टीमेटम ॾींदे चयो त 3 ॾींहंनि अंदरि जवाबदार गिरफ़्तार न थिया त शहरी एहतजाज, मुज़ाहिरनि ऐं शटर बंद हड़ताल ऐं बुख हड़तालनि जो सिलसिलो शुरू कयो वेंदो, जेको शहर में मुकमल अमन अमान जवाबदारनि जी गिरफ़्तारी ताईं जारी रहंदो। इन मौक़े ते रहीम ख्वाजा, अनीस मेमण ऐं ॿिया अॻवान पिणु मौजूदु हुआ।